ब्राह्मण रक्षक नारायण भजो परशुराम अवतार। नारायण भजो ब्राह्मण रक्षक नारायण जमदग्नि देव पुत्र नारायण सहस्त्रार्जुन का वध करे नारायण। जमदग्नि देव पुत्र नारायण सहस्त्रार्जुन का वध करे नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण भजो रामचंद्र हरि नारायण भजो सत्यवचन श्री नारायण। भजो रामचंद्र हरि नारायण भजो सत्यवचन श्री नारायण। मर्यादा पुरुषोत्तम नारायण रावण को संहारे नारायण। मर्यादा पुरुषोत्तम नारायण रावण को संहारे नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण। बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साध संगत, जय जय नारायण 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 इन स्तुतीअ सां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र ते सत्संग करे रहिया आहियूं सिंधीअ में। कल 8 नंबर थी वियो सूत्र, अॼु 9 नंबर। तस्मिन् अनन्यता तत् विरोधिश उदासीनता च। एतिरो ई सूत्र 9 नंबर। तस्मिन् अनन्यता, ॿ ॻाल्हियूं आयूं आहिनि। अनन्यता ऐं ॿियो उदासीनता। त पहिरीं अनन्यता जे बारे में ॿुधूं पाण। पंहिंजे प्रियतम जे प्रति अनन्य भाव, जो उन जे समान असांजे मन में ॿियो कंहिंजे लाइ बि प्रेम न हुजे, उनखे चइबो आहे अनन्य प्रेम। अन्य न, ॿियो कोई न। हृदय में हिकिड़ो ई प्रियतम वेठो हुजे, उनखे चइबो आहे अनन्यता। भक्तिअ में छा थींदो आहे, केवल परमात्मा ई हृदय में वेठो हूंदो आहे, उन सां ई प्रेम हूंदो आहे, उन जूं ॻाल्हियूं वणंदियूं आहिनि। पर हिन जो अर्थ इहो बि कान्हे
कि असां अगरि कृष्ण सां प्रेम कंदा आहियूं त राधा सां न कयूं, गोपियुनि सां न कयूं। अन्यन्य में इहे बि त अची विया न। अगरि परमात्मा श्री कृष्ण सां ई मान लो प्रेम आहे त जेके ॻाल्हियूं कृष्ण सां जोड़नि उन्हनि सां असांजो अगरि कुझु हुजे, कुझु बि संबंध हुजे त उहो कृष्ण जे ई करे आहे न। त उन में अन्यन्यता ख़तम कोन थी वई। जेको कृष्ण जूं ॻाल्हियूं करे उहो बि असांखे अगरि वणे त इहो अन्यन्यताई वारो प्रेम हली रहियो आहे। छो त हिकिड़ो ई आहे असांजो उहो मूल कृष्ण। या कंहिंजो कंहिं ॿिए सां प्रेम हुजे, ॿिए भॻवान सां, शिव सां या राम सां, त उन में बि ॿियनि जो बि सहारो वठण में अन्यन्यता समाप्त कोन थी वेंदी। गोस्वामी तुलसीदास विनय पत्रिका में गणेश भगवान जी पूजा कई, आराधना कई, स्तुति कई, ऐं ॿियनि ग्रंथनि में बि सभिनीनि में। पर छा चयईं स्तुति करे तुलसीदास? पहिरीं गणेश जी स्तुति गाइए गणपति जगवंदन, आख़िरीअ में हे गणेश भगवान मुंहिंजे मथां कृपा कर, मूंखे भगवान राम जे चरणनि सां प्रेम बणियो रहे, इहो मूंखे ॾे। त इहा अन्यन्यता ई हली रही आहे। हिक सां ई प्रेम पियो थो हले, ॿिया हू पिया था थियनि सहायक। राधे राधे अगरि असां जपियूं त बि छाजे करे राधा प्यारी आहे? कृष्ण जे करे। त इहो ई आहे अन्यन्य प्रेम। इहो अर्थ न खणिजो कि अगरि कृष्ण त बसि कृष्ण, पोइ न राधा सां मतिलबु, न मीरा सां, न सत्संग सां। उहा मूर्खता थी वेंदी। अन्यन्यता जो अर्थ आहे कि अन्य ॿियो कोई न, हिकिड़ो ई, ॿियो कोई न, सभु हिकिड़ो ई परमात्मा, ईश्वर, भगवान सां ई असांजो प्रेम रहे। ॿियनि सां बि इन करे ई प्रेम रहे कि छो त लक्ष्य उहो ई आहे। सत्संग सां बि प्रेम इन करे कि उहो उन सां पियो थो मिलाए। तस्मिन अन्यन्यता, भगवान सां अनन्यता। अनन्यता जो ॿियो अर्थ इहो आहे कि भगवान जे प्रेम में रंगजी करे मिली वञण, रमजी वञण। भगवान ऐं भगत पाण में मिक्स बि थी वेंदा आहिनि, ख़बर ई न पए कि भगत केरु आहे, भगवान केरु आहे। ज्ञानीअ जी ॻाल्हि, ज्ञानीअ में बि ईअं चवंदा आहिनि अद्वैत। ज्ञानी ज्ञान मार्ग में बि ईअं थींदो आहे कि हिकु थी वियासीं, बूंद सागर में मिली वई। पर तॾहिं बि ज्ञानीअ जो अलॻि आहे अद्वैत, ऐं भगत जो अनन्यता अलॻि आहे। भगत मिली मिक्स थी वेंदो आहे, वरी अलॻि बि थी वेंदो आहे, वरी हिकु थी वेंदो आहे, वरी अलॻि थी वेंदो आहे। भगवान भगत ठही वेंदो आहे, भगत भगवान ठही वेंदो आहे। ही त उहो ई था अनुभव करे सघनि जिन अनुभव कयो आहे। राधा कृष्ण ठही वेंदी हुई, कृष्ण राधा ठही वेंदो हो, हृदय सां, भाव सां। प्रेम के रंग में ऐसे डूबे बन गए एक ही रूप। प्रेम के रंग में ऐसे डूबे बन गए एक ही रूप।
पी का नाम, सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम। प्रेम की माला जब अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम, अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम। सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम, सांसों की माला पे सिमरूं मैं। प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष। प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष। अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम, अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम। सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम, सांसों की माला पे सिमरूं मैं। अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम, अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम। सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम, सांसों की सिमरूं मैं पी का नाम। प्रेम के रंग में ऐसी डूबी कि हो गई एक ही रूप। ही प्रेम में कीअं अवस्था थी अची वञे कि प्रेमी ऐं प्रियतम हिकु था थी वञनि। पोइ ज्ञान मार्ग में हिन में फ़र्क़ु छा रहियो? ज्ञानी बि त चवंदा आहिनि अहम ब्रह्मास्मि, मां ई ईश्वर आहियां, मां ई ब्रह्म आहियां। वाक्य त वेदनि जो उपनिषदनि जो आहे, उहो ग़लति कान्हे। तत्वमसि अहम ब्रह्मास्मि, मां ई भगवान आहियां। पर गड़बड़ इहा आहे हुनमें जलेबियूं या ज्ञानी सत्संग करण वारा मां ब्रह्म आहियां वाक्य में मां ते ज़ोर वधीक लॻाईंदा आहिनि। ब्रह्म हल्को, मां आहियां, हिते थी वेंदी आहे ॾाढी वॾी भुल, ॾाढी वॾी गड़बड़। मां ब्रह्म आहियां, ब्रह्म ते ज़ोर लॻे न त सम्झ में अचे ठीकु आहे, मां ब्रह्म आहियां। ब्रह्म खे ई घटि था कनि, मां खे वधीक था कनि। इते गड़बड़ थी वञे। त ज्ञान में बि इहो त हूंदो आहे अद्वैत। बूंद सागर में मिली वई, जीव परमात्मा में मिली वियो, जीव हटी वियो, हाणे परमात्मा ई वञी बचो। भक्तीअ में बि इहो पियो थो थिए, अनन्यता। भगत भगवान में मिली करे ख़बर ई नथी पए कि भगवान केरु, भगत केरु।
पर तॾहिं बि फ़र्क़ु आहे। हूअ जेका आहे अद्वैत वारी ज्ञान वारी जेका ॻाल्हि आहे उनमें सूखोपना, रूखोपना, नीरसता आहे, तप्तता आहे। जीअं रेगिस्तान हुजे, रेगिस्तान में जीअं गर्मी हुजे उहा आहे और ज्ञानिन जी उहा घोषणा। ऐं भगत जी जेका आहे अनन्यता उहा आहे बरसात वांगुरु, जंहिंमें शीतलता भी आहे, हवा भी आहे, थधिकार भी आहे। ऐं जॾहिं वो बारिश पए त हरियाली भी थी पैदा थी वञे। भक्ति ईअं थींदी आहे, प्रेम सां भरियल बारिश, अनन्यता, ख़बर ई न पए भगवान केॾांहुं गुम थी वियो। भगवान आहे त सही, भगत केॾांहुं गुम थी वियो। प्रेम के रंग में ऐसी डूबी हो गई एक ही रूप, वरी अलग भी थी वेंदा आहिनि। इन जी मिसाल स्वामी रामकृष्ण परमहंस। स्वामी रामकृष्ण परमहंस बंगाल में जिते काली माता जो मंदिर संभालींदो हो न, वो पंचायती मंदिर हो, खुद जो कोई पर्सनल न हो। ॿ थींदा आहिनि मंदिर, हिकु खुद जी महिनत सां ठारायो वञे ऐं ॿियो कंहिं ॿिए जो हुजे वो संभालियो वञे, टाइम ते पहुचो वञे। बंगाल वारनि जो तो भाग्य आहे कि अहिड़ो स्वामी रामकृष्ण जहिड़ो उन्हनि खे मिलियो। त हू छा जॾहिं अवस्था ते पहुची वियो स्वामी रामकृष्ण परमहंस, जो काली माता सां हू ॻाल्हियूं करण लॻो, भक्तिअ में भरपूर हो। त अहिड़ी अवस्था आई कि जेको भोग लॻाइबो आहे काली माता खे वो पाण खाईंदो हो, पाण खाई करे पोइ झूठो रखंदो हो। त जेके ट्रस्टी हुआ उहे नाराज़ थी विया कि ही कहिड़ो तरीक़ो आहे। ईअं त असां कॾहिं कोन ॿुधो आहे कि झूठो करे तव्हां भोग लॻायो भगवान खे। त रामकृष्ण चई ईअं ई थींदव, छो त उहो मुंहुं में प्रगट थी वेंदो आहे त मां ई खाई छॾींदो आहियां। ऐं ॿियो मां इहो ॾिठो आहे, जॾहिं माता असांखे भोजन खाराईंदी आहे या का फल खाराईंदी आहे त थोरो चेक कंदी आहे, चखींदी आहे। त असां छो न चखे चेक करे खारायूं भगवान खे। ट्रस्टियुनि खे ॻाल्हि ई न सम्झ में अचे। वरी ॿिए दफ़े त ईअं कयईं, मंदर वञण ई छॾे ॾे रामकृष्ण, टाइम ते खोले ई न। पोइ घर वञी करे चवंसि हुनखे कि तव्हां आया कोन, त चए भगवान जॾहिं हिते अची वियो त मां छो अचां हुते। त हुननि चयोसि ऐसा नहीं चलेगा। त हिन चई रखो नौकरी तव्हां पाण वटि, मूंखे खपे ई कोन तव्हांजी। इनखे अनन्यता चइबो आहे। असां अञा पहुता कोन आहियूं, पर असां ॿुधी त सघूं था कि ईअं बि थींदो आहे। मतां कॾहिं असांखे ईअं इन जो उल्टो ॿुधण लाइ मिले त असां सावधान थी वञूं। भक्तिअ में बि अनन्यता थींदी आहे। ज्ञान ॾिसो, भक्तिअ में सभु समायल अथव। ज्ञान जो सार भी, कर्म जो सार भी, सभु कुछ भक्तिअ में मौजूद आहे। ज्ञान में भक्ति मौजूद कान्हे। ज्ञान वारा अगरि जीअं ई प्रेम जूं ॻाल्हियूं कंदा, उते उन्हनि खे पकड़णो पवंदो कि तव्हांजो अधिकार कान्हे प्रेम करण या उपासना करण या रुअण। तव्हां ज्ञानी आहियो, तव्हां पंहिंजे हुन में ई हलो, अद्वैत में, शून्य में। पर भगत ज्ञान जूं ॻाल्हियूं करे सघे थो, छो तो भक्तिअ में सभु समायल आहे। हिकु थी वञणु भगवान सां, पर वरी अलॻि बि थी वञणु। भगवान जो नाम, भगवान जो रूप, भगवान जो धाम, भगवान जी लीला, ये सभु असांजे मन खे वणनि। चाहे उहे माण्हू बि वणनि जेके भगवान जी यादि ॾियारनि। इनखे अनन्यता चइबो आहे। भगवान जो धाम द्वारिका भी आहे, मथुरा भी आहे, ॿिया भी आहिनि। त छा असां अनन्यता जो अर्थ इहो कंदासीं कि सिर्फ़ु हिकु ई धाम पकड़ींदासीं? न, असां द्वारिका भी वेंदासीं, मथुरा भी वेंदासीं।
छो त अनन्यता जो अर्थ आहे वो हिकु, उनखे असां पकड़ियो आहे, उन परमात्मा खे पकड़ियो आहे। उहो पाण ॾिसण कोन थो अचे, पर उन सां संबंधित जेको जेको नज़र अचे थो उनखे असां पकड़े सघूं था। लक्ष्य हू आहे, इनखे अनन्य भाव चइबो आहे। देखता था मैं निगाहों से हर एक जा तुझको, कवि तो चए मां तोखे ॻोल्हींदोमि ॾाढो भगवान हर जगह में। देखता था मैं निगाहों से हर एक जा तुझको, और उन्हीं में तू निहा था मुझे मालूम न था। निहा माना निहारण वारो। है मां ॻोल्हींदोमि तोखे हर जगह ते, किथे आई किथे आई, नज़र त कोन आहे, पर जॾहिं मूंखे अनुभव थियो तॾहिं ख़बर पई जेका ॾिसण वारी दृष्टि आहे न, उते तूं वेठो वहीं, उते तूं वेठो वहीं। देखता था मैं निगाहों से हर एक जाए तुझको, और उन्हीं में तू नेहा था मुझे मालूम न था। मूंखे ख़बर ई कोन हुई तूं ॾिसण वारे सां गॾु ई वेठो रहे। इहा आहे अनन्यता, हिकु थी वञणु परमात्मा सां। जीअं गंगा जमुना ॿ नदियूं पाण में मिलंदियूं आहिनि, ॿई अलॻि अलॻि आहिनि ऐं गॾु बि थी वेंदियूं आहिनि। जिते संगम आहे उते गॾु बि थींदियूं आहिनि, अलॻि बि थींदियूं आहिनि। भगत ऐं भगवान ईअं बि थींदो आहे कि गॾु हूंदो आहे। हींअर असांजी अनन्यता छा में आहे उहो सोचिजो। सत्संग में थोड़ी देर त भगवान सां असांजो संबंध जुड़ी वेंदो आहे, पर 24 कलाक थोड़े। अनन्यता असांजी कंहिंमें, अनन्यता जो अर्थ आहे भली असां उनखे ओॾी महिल उनजो नालो बि कोन पिया था खणूं, यादि बि कोन पिया था कयूं, पर हिकु संबंध जुड़ी चुको आहे 24 कलाक। छा हमेशा, जीअं धन सां कंदा आहियो, पैसे सां अनन्यता। भली धन तव्हांजो घर पियो आहे न, हींअर पैसो तव्हांखे यादि बि हींअर न हूंदो, पर हिकु अटैचमेंट त आहे कि केॾां वेंदो कोन, मुंहिंजो धन पियो आहे, पैसो मुंहिंजो जेतिरो बि आहे। भली उनजे लाइ तव्हां माला बि कोन पिया था खणो, तव्हां खणी हिसाब बि कोन पिया था घुमो, पर भाव त जुड़ियल अथव न 24 कलाक कि मूं वटि हेतिरो पैसो आहे। इनखे चइबो आहे धन सां अनन्यता, धन सां एकाकार, धन सां अटैचमेंट। ईअं परमात्मा सां बि थी सघे थो। भली हुनजो नालो कोन पिया था जपूं, कमु ॿियो पिया था कयूं, ॻाल्हायूं कुझु बि पिया था, सोचूं बि कुझु बि पिया था, पर हिकु अनन्यता भगत जी जुड़ी वेंदी आहे कि हू मुंहिंजो आहे, मां हुनजो आहियां। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे। ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे। ओ मेरे प्रियतम, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे
छोड़ सुनो नंद दुलारे, कोई न मीत हमारो। किसके द्वारे जाए पुकारूं, और न कोई सहारो। किसके द्वारे जाए पुकारूं, और न कोई सहारो। अब तो आके तेरे कारण सब जग छोड़ा, तुम सब नाता जोड़ा। तेरे कारण सब जग छोड़ा, तुम सब नाता जोड़ा। एक बार प्रभु बस ये कह दो, तू मेरा मैं तेरा। साची प्रीत की रीत निभा दो, ओ मेरे प्रियतम। साची प्रीत की रीत निभा दो, ओ मेरे प्रियतम। तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे, ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे, ओ मेरे प्रियतम, ओ मेरे प्रियतम, ओ मेरे प्रियतम। तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा। भगवान सां नातो त जुड़ियल आहे शुरूअ खां। असां ई तोड़े करे हली विया आहियूं। धन सां नातो जोड़ियो आहे, पद सां, प्रतिष्ठा सां, दोस्तनि सां, फैमिलीअ सां, ऐं उन्हनि सां एतिरी अनन्यता आहे
ओतरी भगवान सां बि कान्हे। अन्यन्यता माना जुड़ाव, पंहिंजोपन महसूस थियणु। ऐं हिकु ॻाल्हि सच्चाई इहा अथव, यादि रखिजो कि जेके ॿाहिरिया संबंध आहिनि जिन खे असां पकड़े बीठा आहियूं अन्यन्यता समझी करे, उहे अटकाइण वारा अथव, उहे फासाइण वारा अथव। उन्हनि खे छॾींदासीं तॾहिं भगवान जो सहारो मिलंदो, भगवान सां एकाकार थींदासीं। हींअर जिन ॿियनि खे पकड़े वेठा आहियूं, धन खे, पद खे, हींअर छा थो लॻे कि इहे असांखे संभाले वेठा आहिनि। फैमिली, दोस्त, यार, पैसो, साहेड़ियूं, टैलेंट, मकान, इहो थो लॻे इहे असांखे इन्हनि जो वॾो सहारो आहे, इहे असांखे संभालींदा आहिनि। पर इहे पाण उल्टो तव्हांखे रोके वेठा आहिनि असली सहारे, असली परमात्मा सां जुड़ण में। माण्हू खे लॻे थो इहो अगरि छॾे ॾिनो मां संसारिक त मां छुटसि, किथां जी न रहंदसि। ही सेम उहा ई स्थिति आहे जेको संत महात्माऊं दृष्टांत ॾींदा आहिनि तोते जो। शिकारी तोते खे पकड़ण जे लाइ हिकु डंडी टंगे छॾींदो आहे, उन में अहिड़ी व्यवस्था कंदो आहे, शिकारी तोते खे फासाइण जे लाइ अहिड़ी व्यवस्था कंदो आहे जो हिकु डंडी हूंदी आहे, गोल गोल बांस जी घुमी वेंदी आहे, तोतो उन ते अची वेहंदो आहे ऐं बांस जी डंडी गोल घुमी वेंदी आहे, तोतो ईअं लटकी वेंदो आहे, पंजे सां पंहिंजे उहा लकड़ी झले लटकी बीहंदो आहे, हेठि निहारींदो आहे त डिॼी वेंदो आहे, छॾींदो ई कोन्हे हुनखे। सोचींदो आहे अगरि मां हिनखे छॾियो हिन लकड़ीअ खे त छुटमि, उनखे अञा कसके पकड़ींदो वेंदो आहे ऐं शिकारी अची हिन तोते खे पकड़ींदो आहे। हाणे जेॾी महिल ही सोचे थो तोतो कि मां हिनखे छॾियो त किरियमि, त ओॾी महिल भुलिजी छो थो वञे कि मूं वटि पंख बि त आहिनि, हिननि पंखनि सां मां उॾी बि त सघां थो ऐं मां बची थो सघां, अनंत आकाश पोइ मुंहिंजो आहे। पर इहा पकड़ हुनखे भय जेको आहे अज्ञात फासाईंदो आहे। तीअं ई मनुष्य खे जेका पकड़ पकड़े वेठो आहे, धन जी पकड़, प्रतिष्ठा जी, इज्जत जी, साहेड़ियुनि दोस्तनि जी, इहा ई जेसिताईं न छॾींदो उन अनंत परमात्मा सां कोन मिली सघंदो। अहिड़ा काल रूपी शिकारी अची पकड़े वेंदो। ऐं ॿियो दृष्टांत संत महात्माऊं ॾींदा आहिनि बांदर जो। उनखे कीअं शिकारी फासाईंदो आहे, हिकु बरणी हूंदी आहे कांच जी, उनमें भुॻड़ा विझंदो आहे शिकारी, ऐं हुन बरणीअ जो ढकु ॾाढो नंढो हूंदो आहे, हेठां चौड़ो मथां नंढो, त बांदर हुन में हथु विझंदो आहे त मुठी जीअं ई बंदि कंदो आहे, लप भरींदो आहे भुॻड़नि जी, त निकिरंदो ई कोन अथसि हथु। हथु अंदरि हली त वियो, छो त हीअं वियो हथु आंगुरियुनि सां, पर अंदरि वञी लप भरी त हाणे निकिरेसि ई न ॿाहिरि, त तूं छॾ न खणी, छॾिणो बि कान्हे। इहो थियो लोभ वारी प्रवृत्ति। खैर ईअं कीअं छॾे ॾियां, त न छॾ, शिकारी अची हुनखे पकड़े वेंदो आहे। माण्हुनि ॿिनि तरीक़नि सां ई फासंदो आहे, या त लोभ जे करे, ईअं कीअं छॾे ॾियां, ॾाढियूं मायूं तव्हां ईअं न थीजो, हींअर न, जवानीअ में त सभु सुठियूं हूंदियूं आहिनि, बुढ़ापे जी ॻाल्हि थो कयां, ॾाढियूं मायूं पुराणो सामान संभाले रखंदियूं आहिनि, ईअं कीअं छॾे ॾियां। ॾिठो अथव अहिड़ियुनि मायुनि खे, ईअं कीअं, ऐसे कैसे, हा हर घर में आहे, ऐं उन्हनि खे तव्हां पागल लॻंदा, तव्हां अगरि चवंदा त तव्हां चरिया लॻंदा आहियो, हू चवंदव पागल आहियो तव्हां, असां होशियार आहियूं।
हू होशियार कोन्हनि, हू भोलड़ीअ वांगुरु फासी चुका आहिनि, बांदरीअ वांगुरु फासी चुका आहिनि, ॾाढे ग़लति चक्कर में। काल ईंदो उन्हनि खे वठी हलियो वेंदो, पोइ छा थींदो, उन्हनि जूं पेटियूं ॿेटियूं इहे सामान वामान फिटी कया वेंदा न। हिनखे मिलियो छा माईअ खे? उहो बि कीअं वञा, उहो कीअं ॾिसी रहिया आहियो? छा चयो मां, मूंखे यादि ई कान्हे। पैसा पया हूंदा आहिनि त असांजो हुन सां लॻल हूंदी आहे, भई पया छुटंदी कोन्हे। हा, भई कमु ईंदा, भॻवान कमु कोन ईंदो, ही कमु ईंदा। उनमें मां ॾिनो हो तोते जो दृष्टांत, ऐं इहे ॿई दृष्टांत जलेबियुनि ते बि फिट थींदा अथव। अॼुकल्ह जा पंथ जेके आहिनि न, सत्संग ज्ञान जा ऊंचा सत्संग, इन में माण्हू अगरि वयो त इन्हनि ॿिनि तरीक़नि सां ई फासंदो आहे। हिकु त तोते वांगुरु उल्टो लटकी वेंदो आहे। कीअं? अगरि मां छॾियो त मां किरी पवंदसि, अगरि मां ही ग्रुप छॾियो, अगरि मां हेॾो ऊंचो सत्संग छॾियो त मां किथां जी बि न रहंदसि। मां हेॾो ऊंचो सत्संग छॾे ॾियां त मुंहिंजो हाल कहिड़ो थींदो? इहो तोते वारो दृष्टांत हिते थो फिट थिए। पोइ पकड़े बीठियूं हूंदियूं आहिनि उन जलेबी सत्संग खे, भई मां इहो सत्संग छॾियो त हेॾो ऊंचो सत्संग वरी किथे मिलंदो, इहो भ्रम। ऐं ॿियो बांदर वारो दृष्टांत कीअं? सीट जो लोभ, कुर्सीअ जो लोभ कीअं ख़बर अथव? सत्संग में जेका कुर्सी मिलंदी आहे वेहण लाइ, उनजो लोभ। हेॾा माण्हू अचनि था, मां बि उते अचां थी, कुर्सीअ ते वियां थी, हेॾो सुठो मज़ो थो अचे, हेॾी भीड़, हेॾा पैसे वारा माण्हू जुड़ियल आहिनि। ऐं ॿियो लोभ थियूं ॾियनि कि मरण खां पोइ असांखे वैकुंठ मिलंदो, विमान ईंदो। इहो लोभ छॾणु कोन ॾींदो आहे। उहो गुरु पकड़े बीठो हूंदो आहे, परेशान बि थींदो आहे कि यार केॾी बेइज़ती था कनि, केॾो परेशान बि था कनि, ऐं आहे कुझु कोन, मथे में सूर पियो थो थिए त छॾे छो नथी ॾी? उहो बांदर वारो पकड़े वेहणो आहे कि छॾियो त भुॻड़ा छॾाइजी वेंदा। अरे भुॻड़ा तोखे मिलनि किथे था? तो खाई किथे थी सघीं? सभु भ्रम कि भुॻड़ा आहिनि मुंहिंजे हथ में। जलेबियुनि ईअं भुॻड़ा हथ में ॾेई करे फासायो आहे। सभिनी पंथनि, जेतिरा बि पंथ आहिनि सनातन जे अलावा। पोइ मूंखे बसि, मां ॾिसंदो आहियां, मुंहिंजो कोई मतिलबु त कान्हे, पर सनातन धर्म जी हिक धारा सां जुड़ियल आहियां, इन करे लॻंदो आहे कि हीअं फाथल आहिनि माण्हू, या भय या लोभ। भक्ति मार्ग में इहो साहस करणो पवंदो आहे, भय बि छॾे ॾियणो पवंदो आहे, पकड़ छॾे ॾियणी पवंदी आहे, ऐं जेके भोगड़ा आहिनि से बि छॾे ॾियणा पवंदा आहिनि। ख़बर पवंदी कि ॾाढो वॾो पोइ असांखे साम्राज्य मिली वियो, ॾाढा वॾा भोगड़ा त कुझु बि कोन्हनि हुनजे अॻियां, अहिड़ो सॼो जंगल मिली वियो। ऐं तोते वांगुरु जेको भय आहे, जीअं ई छॾियोसीं त पतो पइजी वेंदो कि सॼो विराट अस्तित्व असां सां गॾु आहे। त भगत इहा हिमत कंदो आहे। पोइ इन सभिनी संसारनि जा आसरा, आश्रय, इहे सभु ओट आधार छॾे करे हिक जी शरण वठंदो आहे, अनन्यता। कंहिंजी शरण वठंदो आहे? परमात्मा जी। तुम्हारी शरण तुम्हारी आशा, तुम ही सजन सुहेले, राखो राखन हार दयाला, नानक घर के गोले।
बारक तुम्हारे धारे, निमक निमक तुम ही प्रतिपालो। हम बारक तुम्हारे धारे, हम बारक तुम्हारे धारे, हम बारक तुम्हारे धारे। राखा राखन हार दयाला, नानक हर के बोले, नानक हर के बोले। तुम्हारी शरण तुम्हारी आशा, तुम ही सजन सुहेले। जेवा एक कवन गुण कहिए, एक कवन गुण कहिए। जेवा एक कवन गुण कहिए, एक कवन गुण कहिए। बेशुमार बेअंत स्वामी, तेरो अंत नाक नहीं लहिए। बेशुमार बेअंत स्वामी, तेरो अंत नाक नहीं लहिए। अंत नाक नहीं लहिए, अंत नाक नहीं लहिए। राखो राखन हार दयाला, नानक भर के बोले। तुम्हारी शरण तुम्हारी आशा, तुम ही सजन सुहेले। तुम्हारी शरण तुम्हारी आशा, राखो राखन हार दयाला, नानक भर के बोले। कोट पराध हमारे खंडन को विधि समझाओ। कोट पराध कोट पराध हमारे खंडन अनक विधि समझाओ। हम अज्ञान अल्पमत थोड़ी, तुम आपन बिरद रखाओ। तुम
राखो राखन हार दयाला, नानक घर के बोले, नानक घर के बोले। बोल श्री कृष्ण भगवान की जय।